कराची गुलशन मेमार पुलिस सावण ख़ासकेली ॻोठ ते काह करे घर में घेड़ी घर भातियुनि खे तशदुद जो निशानो बणाए 4 भाइरनि खे गिरफ़्तार करे 3 मुख़्तलिफ़ केस दाख़िल करे छॾिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ सावण ख़ासकेली ॻोठ जे रहवासियुनि गडाब में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ दाहूं कंदे ॿुधायो त पुलिस सावण ख़ासकेली में चादर दीवारी जो तक़दुस पां अमल करे रावल ख़ासकेली मोहम्मद असलम, हाफ़िज़ मोहम्मद आसिफ, मोहम्मद एजाज़ खे गिरफ़्तार करे 3 अलॻि केस दाख़िल कया आहिनि। इन सिलसिले में ॻोठाणनि ॿुधायो त गुलशन मेमार पुलिस जा 2 अहलकार सादन कपड़े में रात जो नशे में धुत थी घर में घिड़िया पकड़ी ऐं पुलिस जे हवाले कया विया। पुलिस माज़रत कई। उन बाद 5 खां वधीक पुलिस मोबाइल में सवार अहलकार काह करे तशदुद ऐं गिरफ़्तार करे गुलशन मेमार थाणे जे SHO गफ़ार कोराई, चौकी इंचार्ज नदीम तनवली ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि। असांखे SHO गफ़ार कोराई ऐं चौकी इंचार्ज मां ख़तरो आहे। पुलिस इंसाफ़ न कयो त अदालत जो दरवाज़ो खड़काए वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।